मोहतरम प्रेस क्लब शाह करीम मेंबर साथियों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, जीअं त अॼोको इजलास साल 2025 जी इलेक्शन के हवाले सां हो, उन सिलसिले में प्रेस क्लब शाह करीम जी समूरनि मेंबर मुतफ़क़ राय सां 2025 जी जेका बाडी चूंडी आहे उहा हिन रीति आहे। सदर सैयद मीर बादशाह, सीनियर नायब सदर मोहम्मद उस्मान पंवर, नायब सदर अवैस मल्ला, जनरल सेक्रेटरी मोहम्मद याकूब जमाली, डिप्टी जनरल सेक्रेटरी अली खाड़क, मालियात सेक्रेटरी रफ़ीक अहमद रिंद, जॉइंट सेक्रेटरी एहसान अंसारी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अल्ताफ़ हुसैन रिंद, ऑफिस सेक्रेटरी राज नूरन। और सभी दोस्तों जो शुक्रगुजार हूँ। तमाम खूबसूरत नमूने अफ़ाम तफ़हीम से एक बे की इज़्ज़त एहतराम से ये इजलास जो सो दरख्वास्त थी है, नए साल की मुकर्ररी थी है। उम्मीद है तो जेका बाडी है उन दस्तूरी इजलास वक्त ते कराइण की कोशिश कई वेंदी। मेंबरन जा जेके हक़ आहिनि उहे मेंबरन के भी गुज़ारिश कंदासीं तो वो पाबंदी से अदा कन। इन प्रेस क्लब जो मेंबर या उहदेदार वो घट में घट के समाज दुश्मन या जेके शयूं ऐब समझियूं वञनि थियूं उन कारोबारनि में मुलविस न हुजे। जेके ममनुआ शयूं आहिनि, मेनपुड़ी थी वई, गुटको थी वियो, चूरो थी वियो, या डिवाइसुनि ते ब्रोकिंग या एजेंटी करण, इन क़िस्म जूं जेके शयूं असांजे प्रेस क्लब जे उहदेदार अहिड़नि किन ममनुआ शयुनि में इन जिते असांखे दाग लॻे दादा तव्हांजो दोस्त बि त उते ही कमु पियो करे इन शयुनि